सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर। बदन षडानन माता जगत जननी दामिनी दुत गाता नहीं तव आदि मध्य अवसाना अमित प्रभाव वेद नहीं जाना जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर। भव भव विभव पराभव कारिणी भव भव विभव पराभव कारिणी विश्व विमोहनी स्वबस विहारिणी विश्व विमोहनी स्वबस विहारिणी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी। बोल जगदम्बे मात की जय। प्यारी साध संगत, जय जय गिरिवर राजकिशोरी यह स्तुति करे देवी माता जी भागवत देवी भागवत कथा शुरू था कयूं ता सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु विराम जो ॾींहुं नाओं ॾींहुं आहे
तो अॼु भोग बि पइजंदो ऐं समाप्ति थींदी। देवी भागवत जो इहो 9 स्कंद अञा हली रहियो आहे। कल्ह असां ॿुधोसीं मूल 5 प्रकृतियूं आहिनि। मूल प्रकृति जा 5 रूप आहिनि। उन आदि शक्तिअ जा 5 रूप, अलॻि अलॻि स्वभाव वारियूं 5 देवियूं आहिनि। पोइ त अनेक थियूं आहिनि। त कल्ह असां दुर्गा जे बारे में ॿुधोसीं। दुर्गा जो स्वभाव वर्णन ॿुधी वरितोसीं असां संक्षेप में। अॻिते महालक्ष्मीअ जो वर्णन अचे थो। उहा लक्ष्मी कहिड़ी आहे जंहिंजे पुठियां सभु भॼंदा ई आहिनि। धन जे पुठियां हर को चाहींदो आहे। पर देवी लक्ष्मी जो जेको असली स्वभाव आहे देवी भागवत में लिखियल आहे, माण्हू उन सां परिचित ई कान्हनि। छो त माण्हू केवल धन ॾे ध्यानु ॾिनो आहे। त उन देवीअ जो विस्तार सां थोरो वर्णन अचे थो, उहो ॿुधो, जानकारी हुजे कि लक्ष्मी केवल धन न आहे। लक्ष्मीअ जो स्वभाव, रूप, आचरण कुछ अलॻि आहे। पहिरियों हुन जो वर्णन अचे थो, शुद्ध सत्य रूप आहे। विष्णुअ जी शक्ति, सर्व संपत स्वरूपिणी ऐं संपत्तिअ जी अधिष्ठात्री देवी आहे। संपत्ति, जेतिरी बि संपत्ति थींदी आहे, उन जी अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी। हाणे हुन जो जेको गुण वर्णन थो अचे उहो कहिड़ो आहे? शोभामयी। इहो त स्वाभाविक आहे। शोभा हूंदी, छो त लक्ष्मी आहे, उहा सुंदर त हूंदी। अति संयमी। हूअं असां ॿुधंदा आहियूं लक्ष्मी चंचल थींदी आहे। संयम त चंचल जो उल्टो थींदो आहे। लक्ष्मीअ खे चंचल इन लाइ चयो वियो आहे, उहो धन हूंदो आहे। धन कॾहिं हिन वटि, कॾहिं हुन वटि, कॾहिं कंहिं वटि। हिकिड़ो ई नोट केॾी यात्रा कंदो आहे। कोई बि नोट केॾो घुमंदो वेंदो आहे। त इन करे हुनखे चला चइबो आहे, हलण वारी। उहो धन आहे। पर जेका हुन धन जी अधिष्ठात्री देवी आहे महालक्ष्मी, उहा संयम वारी आहे। ॾाढी संयम आहे। तॾहिं त विष्णुअ वटि वेठी आहे, हुनजी सेवा पे थी करे। त हुनखे अति संयमी, केवल नॉर्मल संयमी न, अति संयमी चयो वियो आहे। जेको हुनजो मूल स्वभाव आहे लक्ष्मीअ जो, स्थिर रहण वारो, धैर्य वारो। पोइ इन जा अलॻि अलॻि रूप आहिनि लक्ष्मीअ जा, जेके असां ॾिसंदा आहियूं। बाक़ी हुनजो जेको मूल स्वरूप आहे उहा संयम, स्थिर रहण वारी आहे, टिकण वारी आहे, भॼण वारी कान्हे। ही इन करे कंहिंखे ग़रीब अमीर करे छॾींदी आहे, उनजे गुणनि जे आधार ते, लक्षणनि जे आधार ते। बाक़ी लक्ष्मी अहिड़ी कान्हे जेकी धन जे बारे में चयो वेंदो आहे। के चवनि कि लक्ष्मी ईंदी आहे त लक्षण हली वेंदा आहिनि, इहा बि चवणी आहे। लक्ष्मी ईंदी आहे, लक्षण हलिया वेंदा आहिनि। त दरअसल उहा लक्ष्मी न आहे, उहो धन आहे या लक्ष्मी आहे, पर उहो ॿियो रूप आहे लक्ष्मीअ जो। अनेक रूप प्रकार आहिनि लक्ष्मीअ जा। उहो वर्णन बि आहे। लक्ष्मीअ जा जेके रूप आहिनि, स्वर्ग में लक्ष्मी अलॻि रूप में रहंदी आहे। स्वर्ग जी अगरि तव्हां लक्ष्मी किथां ॾिसण ॿुधण लाइ मिलेव त उहा अलॻि लक्ष्मी नज़र ईंदी आहे। उनखे चइबो आहे स्वर्ग लक्ष्मी। स्वर्ग जी लक्ष्मी अलॻि आहे। स्वर्ग लक्ष्मी जी चाइना प्रोडक्ट ठाहींदो आहे त असांखे कहिड़ी धारणा पियल आहे कि चाइना जो माल ईअं ई थींदो आहे, पर हू केवल अहिड़ा ई शयूं न ठाहींदो आहे। हू टिकाऊ शयूं बि चाइना ठाहींदो आहे, सुठियूं सुठियूं।
असां वटि उहे सस्तियूं शयूं ईंदियूं आहिनि, ॿियनि देशनि में महांगियूं शयूं वेंदियूं आहिनि। हू केवल ख़राब थोड़ी ठाहींदो आहे। अलॻि अलॻि देशनि में चाइना जो अलॻि अलॻि गुण वारो माल वेंदो आहे। त असां इंडिया वारो अगरि ॿिए देश में अॼो वञे अमेरिका में ऐं उते का टीवी ॾिसे चाइना जी ठहियल, त खिलंदसि उन ते कि चाइना जी वरिती अथई। त उहो चवंदसि भाऊ घणे वरिती आहे, उहो ख़बर अथई तोखे? वाइड़ो थी वेंदो सिंधी खाको। पोइ जॾहिं हुनखे पतो पवंदी कि असांजे भारत में जेका मेड इन चाइना ईंदी आहे उहा अलॻि शइ आहे, ऐं अमेरिका में चाइना जी का शइ वञे थी उहा अलॻि शइ आहे, हिक ई कान्हे। त लक्ष्मीअ जा ई रूप ॿुधंदा हलो। सुर्ग में कहिड़ी लक्ष्मी आहे, धरतीअ ते कहिड़ी लक्ष्मी आहे, पापिन वटि कहिड़ी लक्ष्मी आहे, धर्मात्मा वटि कहिड़ी लक्ष्मी आहे। सुर्ग में जेका लक्ष्मी आहे उन जो नालो स्वर्ग लक्ष्मी। हिक ई लक्ष्मीअ जो इहो अलॻि अलॻि रूप आहे। राजाउनि में जेका लक्ष्मी आहे उनखे चइबो आहे राज लक्ष्मी। गृहस्थनि में जेका लक्ष्मी आहे उनखे चइबो आहे ग्रह लक्ष्मी। हिक गृहस्थीअ जी लक्ष्मी ग्रह लक्ष्मी। ऐं सभिनी प्राणियुनि में पदार्थनि में जेका शोभा आहे उहा ई आहे इहा ग्रह लक्ष्मी। ग्रह लक्ष्मीअ सां शोभा वधंदी आहे। अच्छा, पुण्यवान माण्हू जेके आहिनि उन्हनि वटि कीर्ति लक्ष्मी हूंदी आहे। कीर्ति लक्ष्मी राजपुरुषनि में प्रभा रूप में निवास कंदी आहे। जेके राजपुरुष आहिनि, प्रभा आभा तेज उहा लक्ष्मी आहे। पुण्यवाननि वटि कीर्ति रूप में निवास कंदी आहे। व्यापारिन में वाणिज्य रूप सां निवास कंदी आहे। पापिन में कलह रूप सां लक्ष्मी निवास कंदी आहे। जेके पापी आहिनि लक्ष्मी तो उन्हनि वटि बि ॾिठी वई आहे, पर सावधान रहिजो, केवल लक्ष्मी धन खे न चइजो, समझिजो कहिड़ी वारी लक्ष्मी हिन वटि आहे। इहो भेद करणु अचणु खपे। पापीअ जी लक्ष्मी कहिड़ी आहे? कलह रूप। अगरि पापी माण्हूअ वटि लक्ष्मी आहे त उहा सौम्य वारी लक्ष्मी कान्हे, कलह ॾियण वारी, कलह करण वारी, घर में ई उन रूप सां उहा हूंदी आहे। हिकु दया रूपी लक्ष्मी थींदी आहे। त उहा लक्ष्मी जेॾी महिल स्वर्ग में हूंदी आहे त उनखे स्वर्ग लक्ष्मी चइबो आहे। उनजो जेको मूल स्वभाव आहे न उहो त असां ॿुधूं, ॿियो किथे कोन इहो पाण ॿुधो हूंदोसीं। हेॾा हुनजा रूप आहिनि, असां हिकु ई रूप ॾिसी करे शायदि उनखे लक्ष्मीअ जो पूरो विग्रह सम्झंदा आहियूं। असली लक्ष्मीअ जो जेको रूप स्वभाव नेचर आहे उहो आहे शोभामयी, अति संयमी, शांत। वो शांत आहे, वो चंचल कान्हे। सुशीला, असली लक्ष्मी सुशीला हुआ। सर्व मंगल रूप आहे, मंगल करण वारी आहे। त उहा कहिड़ी लक्ष्मी आहे जंहिंसां माण्हूअ जो खानो ख़राब थींदो आहे? उहा उनजो हिकु ॿियो रूप आहे। पर मूल लक्ष्मी हाणे ॿियो ॾिसो, लोभ मोह काम क्रोध मद अहंकार आदि खां रहेता लक्ष्मी। इहा त सोचण जी ॻाल्हि आहे। माण्हू लक्ष्मीअ जे करे त इन्हनि विकारनि में फासंदो आहे। धन आहे त केॾो काम जूं सामग्रियूं गॾु कंदो आहे कि मूंखे पैसो आहे मां सुख भोॻियां। धन वारो माण्हू केॾो क्रोध कंदो आहे, क्रोध बि उहो ई कंदो आहे पाण खां घटि वारनि ते, ग़रीबनि ते। लोभ बि उनखे ई हूंदो आहे जंहिंखे धन हूंदो आहे। मोह बि उनजो ई हूंदो आहे धन में, ऐं अहंकार बि उनखे ई हूंदो आहे धन जो।
जबकि वास्तविक लक्ष्मी में न को काम आ, न क्रोध आ, न लोभ आ, न मोह आ, न अहंकार आ। उन लक्ष्मी जो थोड़ो ध्यान धरियो। केवल पैसे की लक्ष्मी समझी असां चरिया न थियूं। हिन लक्ष्मीअ जो सिमरण कयूं जेका वास्तविक उते स्थित आ, जेका पंजनि में प्रमुख पंजनि में हिकु चई वई आ। उहा हिननि विकारनि खां परे आ, विकारनि खां रहित आ। जेके माण्हू धन पाए करे विकारनि में ग्रसित था थी वञनि, उहे लक्ष्मीअ जो अपमान था कनि ऐं नालो उन जो था खणनि कि असांजे मथां लक्ष्मीअ जी कृपा आहे। लक्ष्मीअ जी कृपा हुजे न त असली कृपा आहे कि माण्हू विकारनि खां रहित थी वञे। ऐं उहो धन सां थी सघे थो, लक्ष्मीअ जी कृपा सां। धन सां गॾोगॾु सद्बुद्धि बची वञे न त माण्हू विकार रहित थी सघे थो। हूअ जीअं हिकु हुई न कि हिकु सेठ ते लक्ष्मी माता सपने में अची करे दर्शन ॾेई करे चयईंसि कि मां तोखे हाणे छॾे वञे थी, हाणे मां न रही सघंदसि, पर तूं कोई हिकिड़ो वरदान घुरी वठ। तो हुनजी निंड खुली वई सेठ जी। पंहिंजे घर ॻाल्हि कयईं पुटनि सां, नुंहरुनि सां कि लक्ष्मी सपने में आई आहे, चई वई आहे हाणे मां वेंदी मैं हली। का बि हिकु शइ घुरी वठ, हिकु वरदान कोई बि घुरी वठ, मूंखे अचण लाइ न चओ, ॿियो कुझु बि घुरी वठ। त सलाह ॾियो छा कयूं? को पुट चवण लॻो, चओसि कि हिकु दफ़ो ई कृपा एतिरी करे वञ जो असांजूं 7 पीढ़ियूं वेही खाइनि। तव्हां ॿुधायो इहा सलाह सही आहे? न त सभु निर्लोभी वेठा आहियो छा हिते? छो सही कान्हे सलाह? लक्षण ई न हूंदा त विञाए छॾींदा। अरे लक्ष्मी जंहिंखे वञिणो ई आहे, उहा अगरि धन जो ढेर बि ॾेई वञे त उनखे वञिणो ई आहे त उहा भली वेंदी। त इन में न जीजो कि मुंहिंजे मथां को बरसाति थिए नोटनि जी, धन जी, बसि बाबा जी कृपा करे अहिड़ो अमृत वेलो कया, हिकु दफ़ो बसि धन अची वञे, पोइ कुझु ज़रूरत ई न पवंदी। ईअं कान अथव। त सेठ खे इहा सलाह सम्झ में न आई। ॿियो पुटु चए थो हीअं चओसि कि भली घर मां असांजे निकिरे त निकिरे, पर दुकान में अचे, माना धंधो वधे, उते पैसा ईंदा वञनि। इहा सही आहे सलाह? छो? दुकान मां घर में ई त खणी ईंदा न। त घर में कोन ईंदी लक्ष्मी, पोइ वेंदी इनकम टैक्स में या हितां वठी हुनखे धन त ईंदो पर टिकंदो कोन, घर ताईं कोन ईंदो। सम्झ में कंहिंखे न पियो अचे छा गुरु। पोइ जेका नंढी नुंहुं हुई उन सेठ जी, उन चई मां हिकु सलाह ॾियांव, लक्ष्मीअ खां सुमत घुरोसि। उन नुंहुं चयो मां रामचरित मानस में पढ़ियो आहे, जहां सुमति तह संपत्ति नाना, जहां कुमति तह विपत्ति विधाना। जिते सुमत आहे उते ई संपत्ति आहे। त लक्ष्मी माता खे चओसि, हे माता लक्ष्मी, तव्हां भली वञो, त हेॾा साल असांजे घर रहिया, इहा तव्हांजी कृपा आहे। न त माण्हू ईअं ॻाल्हाईंदो ई कोन्हे लक्ष्मीअ सां, माण्हू नाराज़ थी वेंदो आहे कि तूं वञी थी वञ, एहसान भुलिजी वेंदो आहे। उहा नुंहुं चएसि थी माता खे चइजो हेॾा साल तव्हां रहिया, इहा बि तव्हांजी कृपा हुई, तव्हां हाणे असांखे लाइक़ु नथा सम्झो, भली तव्हां वञो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हिकु अगरि वरदान ॾियणु चाहियो था त इहा कृपा कयो, असांजे सॼे परिवार में जेतिरा बि भाउर आहिनि, नुंहरियूं आहिनि, ॾेराणियूं आहिनि, ससु सहुरो, पुट पोटा, सभिनीनि में प्रेम रहे, अहिड़ी मत रहे सुमत कि कंहिंजे मन में द्वेष न अचे, कपट न अचे, सभु प्रेम प्यार में रहनि। इहा आसीसा करे वञो। सेठ खे इहा ॻाल्हि सम्झ में आई।
पोइ वरी माता लक्ष्मीअ सपने में चईंसि वर घुर, सेठ इहो ई घुरियईंसि। ऐं पोइ ईअं ई थियो, धीरे धीरे ग़रीब थियण लॻा। इहे लक्ष्मी हली वई, दुकान बि विकामजी वियो, माल बि धंधो चौपट थी वियो, मकान विकामजी वियो ऐं किराए ते रहण लॻा। त लक्ष्मी रुसी हली वई, इहो त साबित थी वियो। पर उन ग़रीबीअ में बि हिननि वटि हिकु सुठी शइ हुई, प्रेम, प्रेम प्यार ॿधी। ग़रीबीअ में बि भली थोरो ई हुअनि भोजन धन, पर हिक ॿिए खे विरहाए हिक ॿिए खे पिया आग्रह कनि, परिवार जा सदस्य, तूं खा तूं खा, एॾो प्यार। इनखे चइबो आहे सुमत। हाणे ईअं ई रहिया, किथे कोई महिनत पियो करे, कोई नौकरी पियो करे, मज़ूरी करणी पए, मज़ूरी बि पिया कनि, पर घर खे सुर्ग ठाहे वेठा हुआ। उन किराए जे मकान खे बि कोई अहंकार न, कोई हू न, उहा खानदानी न छॾनि, अहंकार बि न। आख़िर हिकु ॾींहुं ईअं थियो, लक्ष्मी सेठ जे सपने में आई, चईंसि मां वरी वापसि थी अचें। त हुन चईंसि छो? लक्ष्मी चएसि थी हिकु ॻाल्हि ॿुधाए, मुंहिंजे रहण लाइ हिन खां सुठो घर ॿियो कहिड़ो हूंदो? चयो उते मूंखे सुठो लॻंदो आहे, पापिन वटि सटोरिन वटि मूंखे छा आनंद ईंदो आहे छा रहण में? अहंकारिन वटि मूंखे मज़ो कोन ईंदो आहे, लोभी जी त मूंखे शक्ल बि कोन वणंदी आहे। मूंखे अहिड़ो ई त घर खपंदो आहे, जिते सुमत हुजे, जिते प्रेम प्यार हुजे। त धीरे धीरे हुननि खे वापसि बरकत पवंदी वई ऐं वापसि सुखी संपन्न थी विया। लक्ष्मीअ जो इहो फार्मूलो असांखे सम्झणु खपे, जहां सुमत तह संपत्ति नाना। सच्चे साईं खां घुर तूं दया, घुरी ॿिया तूं खज़ाना कंदे छा? हो घुर सुमत त सभु मिलंदी, सलो साओ सदा रहंदी। दौलत जूं लतूं ॿई ख़राब, घुरी दौलत दीवाना कंदे छा? सच्ची माता खां घुर तूं दया, घुरी ॿिया तूं खज़ाना कंदे छा? सच्ची माता खां घुर तूं दया, जिते माणक मिलन अणमया, घुरी ॿिया तूं खज़ाना कंदे छा? लक्ष्मी माता खां घुर तूं दया,
हुर सुमत त सब मिलंदई, सलो साओ सदा रहंदई। सलो साओ सदा रहंदई। दौलत जूं लतूं ॿई ख़राब, हुरी दौलत दीवाना कंदे छा। दौलत में ॿ लतूं ईंदियूं आहिनि, दौलत ते ॿ लतूं छा आहिनि। जॾहिं दौलत ईंदी आहे न त पहिरीं लत हणंदी आहे पुठीअ ते, जंहिंजे करे माण्हू हीअं थी वेंदो आहे, लत हई न दौलत त हीअं थी वेंदो आहे। पर हिकु फ़ाइदो अथव, जंहिंखे सर्वाइकल हुजे न उहो ईअं हले, अहंकार में भरिजी। अहंकारी माण्हू खे सर्वाइकल थींदो ई कोन, छो त उहो हमेशह ईअं करे हलंदो। पटो बि उनखे ई पाचंदो। हा, पटो बि वरी उनखे ई हूंदो आहे। वरी दौलत जॾहिं वेंदी आहे त ॿी लत किथे हणंदी आहे, छातीअ ते, त माण्हू वरी हीअं थी वेंदो आहे, झुकी करे हलंदो आहे। इन करे चयो वियो आहे दौलत जूं लतूं ॿई ख़राब, अचे त बि बेकार ई आहे, वञे त बि बेकार। त अहिड़ी दौलत गॾु कयूं जेका कॾहिं वञे ई न, उनखे सची दौलत चइबो आहे, जेका कोई खसे न सघे, फुरे न सघे, ऐं उहा दौलत हुन खां वधीक क़ीमती हुजे। कहिड़ी सुमत वारी, उहा घुरो न माता खां। अॼु उहा घुरजो तव्हां। 9 ॾींहं कथा ॿुधी आहे न देवीअ जी, त छा घुरूं, सुमत, ॿियो कुझु बि न, पैसा बि न, धन भी न, पक मता चो कि अरे ये क्या बोल रहा है, तो जाओ फिर वहीं जाओ रमा माता के पास, उते ॾींदव आश्वासन कि दौलत बि ईंदई, हे बि ईंदई, दुख बि दूर थींदई, ॿियो छा थींदो आहे, पीड़ा, हा ची पीड़ा हरंदी आहे, घोट वस में थींदई, घोट वस में थींदो साईं, थींदो कोन, इहे चवंदा आहिनि, न उहो खपनि बि कोन, छो इहे सभु न खपनि असांखे। असांखे सुमत खपे, असली दौलत उहा आहे। हो ॾिस खुली थई दया जी दरी, अहिड़ो मौक़ो न मिलंदे वरी। खुली थई दया जी दरी, अहिड़ो मौक़ो न मिलंदे वरी। रख शरधा जी तूं सुखड़ी, ॿिया नज़राना रखी तूं कंदे छा। रख सुखड़ी समझनो ही उपहार, चतुर वठ वाट हेठाईअ जी, रख सिकड़ी सचे साईं जी। चतुर वट वाट हेठाईअ जी, रख सिकड़ी सचे साईं जी। कर ईश्वर जी बंदगी, गीत गाना गाए तूं कंदे छा। कर ईश्वर जी बंदगी, डांस करे तूं कंदे छा। सची माता खां घुर तूं दया, घुरी ॿिया तूं खज़ाना कंदे छा। त जहां सुमति तह संपत्ति नाना। लक्ष्मी जेका आहे पंहिंजे भगतनि ते कृपा करण वारी आहे ऐं पंहिंजे घोट स्वामीअ जी सेवा करण वारी आहे। विष्णुअ जी प्राण प्रिया आहे, आजीविका जी देवी आहे।
ठीक है। उन लक्ष्मी जी महिमा खां पोइ सरस्वती जी महिमा थी अचे। सरस्वती केर आहे? उहा परमात्मा जी वाणी आहे। सरस्वती बुद्धीअ जी देवी आहे। इहे शयूं खपनि असां सिंधियुनि मायुनि खे। इहे शयूं पाइण जी चाहना रखो सरस्वतीअ खां कि असांखे वाणी प्रदान कर। वाणी मतिलबु असांजो ॻाल्हाइण सुठो हुजे। असांखे बुद्धि प्रदान कर, सुमत ॾे, विद्या ॾे, समझ ॾे, प्रज्ञा ॾे, ज्ञान ॾे, विद्या। उहा देवी सरस्वती। कविता लिखण जी शक्ति, प्रतिभा, टैलेंट ॾियण वारी उहा आहे सरस्वती। याददाश्त, मेमोरी वधाइण वारी बि आहे देवी सरस्वती। तर्क ऐं कंहिंजी व्याख्या करण जी सामर्थ्य बि ॾियण वारी आहे देवी सरस्वती। बोध, संदेह नाश करण वारी आहे देवी सरस्वती। विचारशील ग्रंथ जो अध्ययन कराइण जी जेका चाहना पैदा थींदी आहे उहा सरस्वतीअ जी कृपा सां। माण्हू इहो सभु कनि कोन। हा, स्कूल जी पढ़ाईअ में ॾाढो ध्यानु ॾींदा आहिनि। उनखे चवनि विद्या जी देवी। उहा विद्या आहे छा स्कूल जी? उहा त जॉब ॾियारण वारी आहे। उहा त लक्ष्मीअ जे तरफ़ वठी वेंदी आहे। उन में केॾियूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि स्कूल जे कोर्सनि में। उन स्कूल जे कोर्स में आध्यात्मिक शिक्षा किथे आहे? जीवन जी शिक्षा किथे आहे? ऐं इतिहास बि वास्तविक इतिहास किथे आहे? बसि जंहिंजी सरकार आई उन पंहिंजे हिसाब सां पाठ्यक्रम ठाहियो। केवल मुगलनि जो महिमा मंडन। मुगल महान हुआ ऐं हिंदू कोई राजा ई कोन हो छा असांजे देश में? उहो कुझु कोन ॿुधायो वियो। त अहिड़ी पढ़ाईअ खे विद्या जी देवी न चइजो। ऐं माण्हू उन लाइ कंदो बि कोन्हे ज्ञान पाइण लाइ इहा पढ़ाई। माण्हू कंदो ई आहे नौकर ठहिण जे लाइ। मूंखे हैरानी थींदी आहे कि जेको अॼुकल्ह सिस्टम आहे, ॿार खे 2-3 साले खां ई स्कूल में मोकिलण जो ई प्रचलन आहे, त छा असां ॿार जी आज़ादी छिनियूं कोन पिया था? हुन ॿार खे जेका ग़ुलामी जूं जंजीरियूं अची थियूं वञनि 3 साले खां, हुन वीचारे खे सुबुह जो सवेल उथारे करे मोकिलियो थो वञे स्कूल। वरी उतां अचे त हुनखे सुम्हारे छॾनि। वरी निंड मां उथे ॾींहं जो त कोचिंग मां अचे त घड़ी ॾिसी करे सुन 20 मिनट है तेरे पास, जा खेल के आ। 20 मिनट थोड़ा खेल के आ। वैसा ॿार ॼमण खां ई हुनखे उमिरि क़ैद मिली आहे या सजा? ॼमण सां ई क़ैद। हुनखे त ख़बर कान्हे कुझु। हू सोचींदो हूंदो ईअं ई थींदो आहे शायदि। त 3 साले ताईं त हुनखे होश कोन हो। होश आयो त हुनखे इहा पाबंदी लॻी वई। इहा केसि ताईं हलंदी आहे पाबंदी ॿुधायो? आजीवन। 12th पास कयईं, पोइ कॉलेज, पोइ कुझु पढ़ाई कंदो, कुझु जॉब पाइण लाइ, तेसि ताईं त हलंदी। ठीकु आहे। पोइ जॉब लॻी वियो, पोइ बि ग़ुलामी। पोइ आज़ादी किथे आहे उहा? ऐं सभु उन ई पुठियां उन ई पासे पिया था भॼनि। जंहिंखे पंहिंजो बिजनेस आहे पीउ ॾाॾे जो, उहो बि ओॾां ई पियो थो भॼे ग़ुलामीअ जे तरफ़। अच्छा, पोइ इहा जॉब जेसि ताईं आहे 50-60 साले ताईं कंदो, पोइ छा कंदो? पोइ ॿुढो थी वियो। त 60 साले ताईं माण्हू ग़ुलाम थियण जी इहा जेका प्रक्रिया पियो थो करे, उहा केतिरी ठीकु आहे तव्हां सोचिजो। मुंहिंजे हिसाब सां घाटे जो सौदो आहे। माण्हू पंहिंजे ॿार खे क़ैद में विझण जो उपक्रम पियो थो रचे। अरे उन खां सुठो इहो कान्हे कि ॿार सत्संग में बि अचे, कुझु संगीत सिखे, थोरी भगत प्रहलाद ध्रुव जूं कथाऊं ॿुधे, छोकिरी हुजे त देवी भागवत जूं कथाऊं ॿुधे, सेवा करे पंहिंजी स्वेच्छा सां, जीवन खे सुञाणे, संसार खे ॾिसे, असली ॻाल्हियूं सिखंदी वञे। छा उहो वधीक सुठो कान्हे?
उहो सभु ईंदो आहे देवी सरस्वतीअ जी कृपा सां। भेड़ चाल हलण सां इहो अकुल कोन ईंदो आहे। त देवी सरस्वती असांजे मथां कृपा करे, असांखे विवेक ॾे, सुमत ॾे, ऐं उनजो जेको स्वरूप वर्णन थियल आहे उहा शुद्ध सत्व गुणमयी आहे। लक्ष्मी रजोगुणी आहे, सरस्वती सत्व गुणी आहे, ऐं श्वेत आहे उहा, हुनजी कांति बर्फ़ ऐं हिमालय वांगुर श्वेत आहे। चंदन ऐं कुंद जी खुशबू ईंदी आहे उन मां, चंद्रमा जे समान श्वेत ऐं कमल ते विराजमान आहे। उहा जेका आहे तपस्या स्वरूप आहे, तपस्या जो फल ॾियण वारी बि आहे, सिद्धियूं ॾियण वारियूं बि आहे। उहा गूंगे खे ॻाल्हाइण जी शक्ति प्रदान करण वारी आहे। त अहिड़ी देवी सरस्वतीअ जो वर्णन आहे। उन माता सरस्वतीअ जी कृपा वधीक ज़रूरी आहे। अॻे असांजे देश में सरस्वतीअ खे वधीक महत्व ॾिनो वियो हो ऋषियुनि मुनियुनि जे तरफ़ां, पोइ लक्ष्मीअ खे। ऐं हाणे त काई बि लक्ष्मी अचे बसि अचणु खपे, धन खे भली पाप लक्ष्मी अचे। टीं देवीअ जी असां ॿुधी चुकासीं, दुर्गा जी। हाणे ॿी आहे सावित्री। सावित्री केरु आहे? सावित्री गायत्री हिकु बि आहे ऐं अलॻि अलॻि बि आहिनि। इहा वरी आहे वेदनि जो निरूपण करण वारी, ब्रह्मा जी प्रिया आहे सावित्री। परमानंद स्वरूप आहे, मुक्ति ॾियण वारी, शक्ति ॾियण वारी। ऐं हिन संसार में जेको सामाजिक सिस्टम आहे न, सामाजिक वर्ण व्यवस्था, हर कंहिंजो कमु विरहायल सुंदर समाज, उन जी देवी आहे हीअ सावित्री। समाज सां संबंधित आहे उनजो आचार ऐं शोचाचार, सुठो आचार, मैनर्स, इन जी देवी आहे उहा। समाज कीअं सुंदर रहे, इन जी अधिष्ठात्री देवी आहे उहा सावित्री। पंजी आहे राधा। उन राधा जी वॾी महिमा आहे। भगवान जा प्राण आहिनि राधा। अरे अरे मेरी जान है राधा, तुझ पे कुर्बान में राधा। कृष्ण भगवान इहे चयो आहे। सभिनीनि खां सुंदर देवियुनि में आहे राधा। आकर्षण, सौम्य आकर्षण जंहिंमें आहे, मेकअप वारो न, सहज सुंदर वारो आकर्षण आहे राधा में। छो त उहा सॼी प्रेम सां भरियल आहे, तेजोमयी आहे। त पोइ इन्हनि देवियुनि जे वर्णन खां पोइ हाणे विस्तार सां अचे थो कि तव्हां देवताउनि जे बारे में त ॿुधो आहे, ई देवता इंद्र देवता आहे। उन्हनि देवताउनि जी ज़ालुनि जे बारे में कोन ॿुधो हूंदो। देवी भागवत में उन्हनि देवियुनि जी ज़ालुनि जे बारे में वर्णन अचे थो। असां उन जे बारे में ॿुधूं, पर अचो हीअं चऊं। देवी भागवत महापुराण बुद्धो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण बुद्धो सब ध्यान धरे। जय में माता जी महिमा अपार, बुद्धो सब ध्यान धरे। जय में माता जी महिमा अपार, बुद्धो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण। आद्या शक्ति मां जगत भवानी।
ऋषि मुनि ज्ञानी गायन का जस ऋषि मुनि ज्ञानी ओ ब्रह्मा विष्णु भी धारण का ध्यान बुधो सब ध्यान धरे देवी भागवत महापुराण बुधो सब ध्यान धरे। चार पदार्थ सोहिन जग में पाए। ओ अच्छे वे झोना दुष्टन जो बार बुधो सब ध्यान धरे देवी भागवत महापुराण बुधो सब ध्यान धरे देवी भागवत देवताउनि जी ज़ालुनि जो वर्णन तो अचे ॿुधंदा वञो। पहिरियों तो अचे अग्निदेव। अग्निदेव जी ज़ाल जो नालो आहे स्वाहा। उन जे बिना यज्ञ पूर्ण न थींदो आहे। ऐं वरी यज्ञ देव जूं ॿ ज़ालूं आहिनि, दीक्षा ऐं दक्षिणा। पितरनि जी ज़ाल आहे स्वधा। इन्हनि जे बिना बि श्राद्ध कर्म पूरो कोन थींदो आहे। स्वधा जॾहिं श्राद्ध खाराइबो आहे न त स्वधा देवीअ जो सिमरण कबो आहे, यादि कबो आहे। ब्राह्मण ॿुधाईंदो आहे वायुदेव जी पत्नी स्वस्ति देवी ऐं गणेश भगवान जी ज़ाल हिते पुष्टि देवी चयो वियो आहे। पुष्टि माना भरण वारी। अच्छा, अनंत शेषनाग जी पत्नी तुष्टि। तुष्टि माना संतुष्ट करण वारी, उनखे तुष्टि चइबो आहे। ईशान देव जी पत्नी संपत्ति। ईशान दिशा थींदी आहे न घर में, उहा संपत्तिअ जो स्थान आहे। ॿियो धरती देवी भगवान कपिल जी ज़ाल आहे। धैर्य मतलब सत्य। सत्य बि हिकु देव आहे। उन सत्य जी ज़ाल आहे सती। ऐं बिना सती ऐं सत्य जे माण्हू पूजनीय कोन थींदो आहे। मोह जी ज़ाल दया। ॿियो ॿुधो, पुण्य जी ज़ाल प्रतिष्ठा। सही आहे, पुण्य वारो माण्हू प्रतिष्ठित थींदो आहे। सुकर्म सुठे कर्म जी ज़ाल आहे कीर्ति। कीर्ति देवी। अच्छा, उद्योग माना पुरुषार्थ। उद्योग जी ज़ाल आहे क्रिया। ॿियो हाणे ॾिसो, अधर्म जी बि हिकु ज़ाल आहे। अधर्म जी ज़ाल केरु आहे? मिथ्या देवी। झूठी कहीं की झूठी मिथ्या। जेके ये मिथ्या ॻाल्हाईंदियूं आहिनि न, झूठियूं, माना उन्हनि जे अंदरि मिथ्या देवी त वेठी आहे। सावधान थी वञो मायूं सिंधियाणियूं, तव्हांखे न, उन्हनि खे थो चवां जेके मिथ्या ॾाढो मिथ्या ॻाल्हाईंदियूं आहिनि। हूंदो कुझु बि कोन्हे, कूड़ सूड़ ॿुधाए करे वधाए चढ़ाए का ॻाल्हि ॿुधाईंदियूं आहिनि। मैं सत्संग में गई, आ हा इतना आनंद आया मत पूछो, मैं तो रो पड़ी थी पहले। इन खे चइबो आहे मिथ्या ॻाल्हाइण। त जेका माई मिथ्या ॻाल्हाईंदी आहे न, त उहा मिथ्या अकेली कोन वेठी अथव अंदरि, उनजो घोट बि गॾु वेठो आहे। उहो घोट केरु आहे? अधर्म। मिथ्या आहे त माना अधर्म उते वेठो आहे। उहा मिथ्या अधर्म जी ज़ाल आहे। ऐं अॻिते ॿुधो,
उनखे पूजींदो केरु आहे? जेके धूर्त आहिनि, संसार जा धूर्त जन, उहे ॾाढो लाइक कंदा आहिनि इनखे, मिथ्या खे। मिथ्या ॻाल्हाइण इहो कंहिंखे वणंदो आहे? धूर्त माण्हुनि खे। देवी भागवत चए थो कि सतयुग में मिथ्या जो को अस्तित्व ई कोन हो, मिथ्या देवीअ जो कोई बि मिथ्या न ॻाल्हाईंदो हो। त्रेता युग में उहा थोड़ी सूक्ष्म रूप में हुई, सूक्ष्म रूप में, ऐं द्वापर युग में 50% हुनजो हो। बाक़ी कल युग में त सर्वत्र व्याप्त आई आहे। कल युग में त पंहिंजे भाउ सां गॾु घुमंदी आई आहे। इन जो भाउ केरु आहे ख़बर अथव? कपट। इन जो को भाउ आहे कपट, बहन के भरोसे उहो पंहिंजी भेण जे भरोसे हलंदो आहे, कपट। उहा घुमंदी रहंदी आहे। तव्हां बचिजो इन्हनि खां, इन करे थो ॿुधायांव, इन कपट खां, मिथ्या खां, अधर्म खां। ये घुमनि पिया था। पेपर में आयो कि हिकु माई ॿिनि टिनि छोकिरियुनि खे वठी वई अष्टमीअ ॾींहुं, है न, कि हलो न्याणी थी खाराए अचांव। गुम उन्हनि वठी हलाए केॾा गुम थी वई, अगवा करे छॾियईं। त उन खां वधीक ख़तरनाक ही अथव कपट ऐं मिथ्या। ये त एतिरो घुमनि पिया था जो हर को इन्हनि जे चक्कर में अचे पियो थो। सभिनि जो मन अगवा पिया था कनि, इहे कंहिंखे पतो ई नथो पए। अहिड़ो मिथ्या पिया था ॻाल्हाइनि, छा पुरुष छा स्त्री। हिकु छोकिरे पंहिंजी गर्लफ्रेंड खे फोन कयो, किथे आई? तो उहा छा थी चएसि? चएसि थी मॉल में आहियां। छोकिरो वाइड़ो थियो, अच्छा चइसि ॿियो उते छा पे थी करी? चएसि थी छा कबो आहे? मॉल में शॉपिंग करण ई अचिबो आहे। अच्छा। छोकिरो चएसि थो घणे जी शॉपिंग कई ॿुधाए त? उहा चएसि थी 12,836 रुपए जो बिल ॾेई आई आहियां। वाह, त हींअर तूं घर छा में वेंदी आहीं? त चयसि ॿाहिरि बीठी आहे कार मुंहिंजी, ड्राइवर बीठो आहे। तूं किथे आहीं? त छोकिरो चएसि थो ॿुध, जंहिं हुन माता जे अष्टमीअ जे भंडारे में तूं रोटी पे थी खाई न, मां उते ई बीठो आहियां, खीरणी पियो थो विरहायां, खपई त चओ। हेॾां न्यार चौथी लाइन में, हिते मां बीठो आहियां। ओ हा ओजो हिते। इनखे चइबो आहे मिथ्या देवी, मिथ्या जी देवी इनखे चइबो आहे। कपट सां गॾु इहा घुमंदी आहे। क्या हुआ? बुरा तो नहीं लगा ना? ठीक। फोन आयो तो कहाँ पे हो? किथे आई? इन मिथ्या खां बचूं असां। या अधर्म जी ज़ाल आहे ऐं कपट जी भेण आहे। हाणे वरी सुठियुनि जी बि ॻाल्हि ॿुधो। सुशील जी ज़ाल आहे शांति ऐं लज्जा। ज्ञान जूं 3 पत्नियूं आहिनि, बुद्धि, मेधा ऐं धीरती माना धैर्य। इन्हनि जी वैल्यू आहे। धर्म जी बि ज़ाल आहे हिकिड़ी, उनजो नालो आहे मूर्ति। हाणे मूर्ति मतिलबु साकार, भगवान खे रूप ॾियणो हुजे, देवीअ खे रूप ॾियणो हुजे। ये जीअं मूर्ति माता आहे, हूअं त निराकार आहे हीअ, पर हींअर असांजे लाइ हीअ ई माता आहे। छो त हिनखे मूर्तिअ जो रूप ॾेई करे असां हुनखे उन में भावना रखी आहे। त इहा मूर्ति बि देवी धर्म, इहा धर्म जी ज़ाल आहे। मूर्ति बि इहा सामान्य ॻाल्हि न आहे। इन मूर्तिअ में धर्म निवास थो करे। असां सभु धार्मिक कोन थी वेंदा आहियूं, हेॾा ॼणा अचनि वञनि था, आहे त मूर्ति, मतलब काई भी मूर्ति। हा, भगवान जी मूर्ति। उहा मूर्ति आई तॾहिं अखर, छो त उहा धर्म जी ज़ाल मञी वई आहे। ऐं केवल एतिरी न,
उहा मनोहर आहे, उहा आधार ॾियण वारी आहे, शोभा रूप आहे, साध्वी आहे, श्री रूपी आहे ऐं स्वरूप ॾियण वारी, भगवान खे आकार ॾियण वारी बि आहे मूर्ति। रुद्र जी पत्नी आहे काल अग्नि ऐं सिद्ध योगिनी उहा ई आहे, निद्रा रूप बि उहो ई आहे। काल जूं 3 पत्नियूं आहिनि, संध्या, रात्रि ऐं दिवा, जंहिंसां काल गणना थींदी आहे। लोभ जूं 2 ज़ालियूं आहिनि, बुख ऐं उञ। बुख धन जी ऐं उञ तारीफ़ जी, तारीफ़ जी उञ, धन जी बुख। इहे लोभ जूं 2 ज़ालूं आहिनि। ही बंदि त कयो। तेज मानस अग्नि, उन जूं 2 पत्नियूं आहिनि, प्रभा ऐं दाहिका। काल जूं 2 धीअरियूं बि आहिनि, मृत्यु ऐं ज़रा। उन्हनि जी वरी शादी थी ज़्वर माना बुखार सां। ठीकु आहे, उन सां सृष्टि घटिजंदी आहे। निद्रा देवी बि आहे, उन जी धीअ तंद्रा ऐं ॿी धीअ प्रीति। इहे 2 सुख जूं ज़ालूं आहिनि। वैराग जूं 2 ज़ालूं, श्रद्धा ऐं भक्ति। वैराग मां छा पैदा थींदो आहे? श्रद्धा ऐं भक्ति। त इहो सभु आहे। अच्छा, अॻिते आहे देवताउनि जी मां केरु आहे? अदिति। दैत्यनि जी आहे दिति। गायुनि जी माता केरु आहे? सुरभि। आदि गाय सुरभि आहे। उन मां पोइ सभु गायूं पैदा थियूं, कामधेनु या नंदनी। कामधेनु जेका हर कामना पूरी करे, धर्म अर्थ काम ॾियण वारी आहे। अनेक स्त्रियूं अहिड़ियूं आहिनि, सभई स्त्रियूं जेके कामधेनु के धन अर्थ ॾींदियूं आहिनि, स्त्रियूं के धर्म, के मोक्ष, के काम। ऐं के स्त्रियूं अहिड़ियूं आहिनि जेके 4 पदार्थ ॾेई सघनि थियूं, कामधेनुअ जे समान। अहिड़ियूं मायूं आहिनि संसार में। इन्हनि जो अलॻि अलॻि वर्गीकरण आहे। हाणे अर्थ ॾियण वारी स्त्री केरु थींदी आहे? जेका कमाऊ हुजे, जेका कमाए करे ॾींदी हुजे, जंहिंजे हुअण सां धन मिले, उनखे चइबो अर्थ ॾियण वारी स्त्री, धन प्रगट करण वारी स्त्री। ॿी स्त्री थींदी आहे धर्ममयी, धर्म वधाइण वारी स्त्री। धन कोन कमाईंदी आहे, पर धर्म खे बचाए वेठी आहे। धर्म जा जेके गुण आहिनि से धारण करे वेठी आहे, धर्म वारी स्त्री। हिकिड़ियूं थींदियूं आहिनि काम सुख भोग ॾियण वारी स्त्री। ऐं अहिड़ियूं बि स्त्रियूं थींदियूं आहिनि जेके मोक्ष बि ॾेई सघनि थियूं, पर उन में 2 प्रकारनि जूं थींदियूं आहिनि। हिकिड़ियूं सुख ॾियण वारियूं ऐं ॿियूं दुख ॾियण वारियूं बि। हिकिड़े भाई हिकिड़े संत खां पुछो कि साईं शादी कयां या न कयां, शादी कयां या न कयां? संत चयईंसि तुंहिंजी मर्ज़ी। उन भाईअ चयईं कि मां मुक्त थियण थो चाहियां हिन संसार मां, त मुक्तिअ जे लाइ शादी कयां या न कयां? संत चयईंसि शादी कर, मुक्त थियणो अथई त। अगरि ज़ाल सुठी मिलई त तोखे धर्म कर्म कराईंदी, तोखे कथा में वठी वेंदी, भगवान जे तरफ़ लॻाईंदी, मोक्ष मिलंदई। पर अगरि ख़राब निकिती, छिती निकिती, डाकनी, तब तुंहिंजो वैराग लॻी वेंदो। उन मां एॾो परेशान थींदे जो तोखे वैराग लॻी वेंदो संसार मां ऐं मुक्ति मिली वेंदई। त शादी त कर, मुक्ति पक्की अथई। त काम वारियूं बि स्त्रियूं थींदियूं आहिनि, मोक्ष ॾियण वारियूं बि थींदियूं आहिनि, ऐं अर्थ धर्म ॾियण वारियूं बि थींदियूं आहिनि। ऐं के त कुझु कोन, न ॾुअण जूं न कुअण जूं। थींदो आहे न भई, बकरीअ खे या त ॾोहिबो आहे, खीर ॾींदी, कम जी न हुजे त हुनखे कोहिबो आहे, ईअं चवणी आहे। पर के थींदा आहिनि न ॾुअण जा न कुअण जा, कंहिं कम जा न।
ॾिसो जहिड़ा तव्हां हूंदा ओड़ो तव्हांजी छवि नज़र ईंदी संसार में। ईअं न सोचिजो मां चालाकी करे ॿ टे सेल्फूं बेल्फूं कढी करे हाईलाइट थी वेंदसि, हिन संसार मां खटे वेंदसि। न, तव्हांजा जेके वास्तविक गुण आहिनि उन्हनि जो ई मूल्यांकन थींदो आहे कि तव्हां कहिड़ा आहियो। तव्हां धर्म खे वधायो अथव, अर्थ खे वधायो अथव, काम खे या मोक्ष खे, या कुझु बि न, या बस भंडारे में पूरी खाई करे चयो अथव मॉल में वेठी हूं। असां जहिड़ा माण्हू, मूं जहिड़ा अनेक वक्ता थी विया, अनेक वक्ता ईंदा, ऐं इहे सभु ॻाल्हियूं निकिरंदियूं अथव। सभु जेको असां कर्म कंदा आहियूं न, जंहिं कुझु कयो ई कान्हे उनखे त कोई यादि बि न कंदो, पर अगरि कंहिं बुरो कयो आहे या सुठो कयो आहे, उहो सभु जिक्र हेड़ियुनि व्यास गद्दियुनि ते थींदो अथव। ईअं न सम्झिजो असां बची वेंदासीं, तव्हांजो बि करे सघूं था अॻिते हली। तव्हां कुझु अहिड़ो कयो, चई सघूं था, मिसाल ॾेई सघूं था कि हिन असां खां कुझु पुछियो हो ऐं असां हीअ सलाह ॾिनीसीं, हिननि उहो कमु कयो। पोइ जिते जिते दृष्टांत ईंदो आहे न, उहा का न का मिसाल माण्हूअ जी जीवंत मिसाल निकिरी ईंदी आहे, प्रैक्टिकल। त असां तव्हां कहिड़ा आहियो, असां कहिड़ा आहियूं, इहो सभु ॻायो वेंदो आहे, इहो सभु जिक्र थींदो आहे कॾहिं न कॾहिं, किथे न किथे। त इहो सभु आहे। पोइ कद्रू बि आहे इन्हनि नांगनि जी माता, विनीता गरुड़ जी माता, ऐं प्रकृति देवीअ जूं अनेक कलाऊं आहिनि। चंद्रमा जी पत्नी रोहिणी, सूर्य जी पत्नी संज्ञा, मनुअ जी पत्नी शत्रुपा, इंद्र जी शची, बृहस्पतिअ जी तारा, वशिष्ठ जी अरुंधति, गौतम जी अहिल्या, अत्रिय जी अनुसुईया, कर्दम जी देवहूति, दक्ष जी प्रसूति, पितरन जी मानसी कन्या मेनका, लोप मुद्रा कुंती, इन्हनि जो वर्णन आहे। कुबेर जी पत्नी, वरुण पत्नी, बालीअ जी पत्नी, ये सभिनि जो वर्णन आहे। विंध्यावली, कांता, दमयंती, यशोदा, देवकी, गांधारी, द्रौपदी, हरिश्चंद्र जी ज़ाल तारा, ऐं राधा जी माता वृषभानुप्रिया, मंदोदरी, कौशल्या, सुभद्रा, कौरवी, रेवती, सत्यभामा, कालंदी, लक्ष्मणा, जामवंती, नग्नजिती, मित्रवृंदा, रुक्मणी। मां इन करे इन्हनि जा नाला तो खणा ताकि असांजो मुख पवित्र थिए। देवी भागवत में इन्हनि जो जिक्र आहे, तव्हांखे थोरी पियो थो ॿुधायां। ॿुधो त सुठी ॻाल्हि आहे, पर कंहिंखे लॻे बोर थो करे त चक्कर हणी अचे थोरो। समय हुजे हा न हिक हिक जी कथा ॿुधायांव, तव्हांखे छॾियांव ई कोन। अच्छा अॻिते ॿुधो। सीता काली, बाण पुत्री उषा, उनजी साहेड़ी चित्रलेखा जो भी वर्णन आहे। प्रभावती, भानुमती, मायावती, रेणुका, परशुराम जी माता, रोहिणी, ऐं श्री कृष्ण जी का भेण हुई एकनंदा। इन जे अलावा भारत वर्ष में जेतिरियूं बि पूजनीय स्त्रियूं थी वयूं आहिनि, उहे सभु देवीअ जो रूप आहिनि। ग्राम देवियूं, हर गांव जी हिकु देवी थींदी आहे, उनखे ग्राम देवी चइबो आहे। नगर देवी थींदी आहे, हर नगर जी हिकु देवी। ऐं इन जे अलावा हिन संसार में जेतिरियूं बि स्त्रियूं आहिनि, उहे सभु बि थोरे अंश में देवियूं ई आहिनि, देवीअ जो ई अंश आहिनि। पोइ वरी इन करे चयल आहे कंहिं स्त्रीअ जो अपमान न करणु खपे, ऐं ब्राह्मण स्त्री हुजे त उनजो त पूजन करणु खपे। इहे सभु इन्हनि जो वर्णन आहे। और क्या? कंफ्यूजन आहे। जीअं त देवपत्नियुनि जो वर्णन कयो आहे, त ॿियनि देवताउनि जी पत्नियूं त मतिलबु उन्हनि सां रिलेटेड मतिलबु उहे आहिनि, जीअं धर्म जी हुन, पर न मोह जी दया। अरे मोह जी दया मतिलबु जेको मोहग्रस्त आहे न माण्हू, मूढ़, उनजो छुटणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, त उन ते दया ई ईंदी आहे। उहो दया जो पात्र आहे। ऑटोमेटिक दया, भगवान उनखे दया खे मोकिलींदो आहे।
भगवान जी दया पहुचंदी अथसि। हाणे स्त्रियुनि जे स्वभाव जो वर्णन थो अचे। नेचर स्त्रियुनि जा 3 प्रकारनि जा स्वभाव थींदा आहिनि, सात्विकी, राजसी, तामसी। जेके सात्विक स्त्री हूंदियूं आहिनि न, उहे उत्तम सुशील हूंदियूं आहिनि। राजसी जेके हूंदियूं आहिनि उहे मध्यमा भोग प्रिय हूंदियूं आहिनि। उन्हनि खे खाइण पीअण सुख भोग खपनि, पर गॾोगॾु मेहनती बि हूंदियूं आहिनि, पंहिंजे कम में हूंदियूं आहिनि। पर जेके तामसी हूंदियूं आहिनि न, उहे अधम, कलह प्रिय, कटु भाषिणी, धूर्त, स्वच्छंद घुमण वारियूं, कुल जो नाश करण वारियूं हूंदियूं आहिनि। हाणे इहे जेके 3 प्रकारनि जूं आहिनि न, उन्हनि मां जेका तामसी आहे न, उन जो वर्णन आहे कि उहा ॾाढी ख़राब थींदी आहे। उन ते हिकु कथा बि आहे, संक्षेप में ॿुधो। देवी भागवत में ईंदो आहे कि भगवान विष्णुअ जूं 3 ज़ालूं हुयूं। पहिरीं 3 ज़ालूं हुयूं। पहिरीं त हिकु ई हुई लक्ष्मी, पोइ 2 ॿियूं शादियूं कई। हिकु गंगा सां, गंगा शादी विष्णुअ सां कई। ॿी सरस्वतीअ सां। सरस्वती ब्रह्मा जी ज़ाल कान्हे, उनखे उहा शक्ति ॾिनी हुई आदि शक्तिअ सरस्वती, पर शादी न। शादी वरी विष्णुअ सां थी, सरस्वतीअ जी, गंगा जी ऐं लक्ष्मी त हुई। ये 3 रहंदियूं हुयूं। पर इहा का मज़े जी ॻाल्हि कान्हे। पुरुष जेंट्स खे लॻंदो कि वाह 3 ज़ालूं। उहो ॾिसो हाणे छा थो थिए अॻिते। भगवान विष्णु वेठो हिकु दफ़े, ही 3 बि वेठियूं हुयूं। त सरस्वती रोमांटिक थी वई थोड़ी। त रोमांटिक थी सुठी मुद्रा सां विष्णुअ ॾे मुस्कुराए करे निहारण लॻी। त विष्णुअ बि ॾिठई त विष्णुअ बि मुस्कुरायो। इन जो बुरो लॻी वियो गंगा खे। ॾाढो ईर्ष्या द्वेष मन में पैदा थी वियो। चएसि थी छा थी, सरस्वतीअ खे चएसि थी छा थी निहारी मुस्कुराए करे। असां बि त बीठा आहियूं हिते, असां बि ज़ालूं आहियूं, असां त ईअं न कंदा आहियूं चेष्टाऊं। ऐं विष्णुअ खे चएसि थी ऐं तव्हां ॾाढो मज़ो थो अचेव हिन सां, मुस्कुराए करे निहारियोसि पिया था। विष्णुअ खे ॾाढो घटि वधि ॻाल्हायईं कि तव्हांखे त समता रखणु खपे, समता। असां 3 बराबरि आहियूं, हीअ को विशेषता कोन थी वई अथव किथे तव्हांजी। विष्णुअ सोचईं मां अगरि हिकु बि अखर ॻाल्हायो, या त हूअ नाराज़ थींदी, या हीअ नाराज़ थींदी, या 3 नाराज़ थींदी। उते विष्णु भगवान चुपचाप हली वियो, समझदार निकितो, चुपचाप निकिरी वियो। सोची मुंहिंजी ख़ैर कान्हे। हाणे निकिरी त वियो, पर ही 3 हाणे हिननि जी हूअ शुरू थी लड़ाई। सरस्वती गंगा खे घटि वधि ॻाल्हाइण लॻी। त लक्ष्मी इते सुठो रोल निभायो आहे। लक्ष्मी सम्झाइण लॻी हुनखे, सरस्वतीअ खे, कि छो थी ॻाल्हाईंसि, छो थी चईंसि हुनखे, एॾो थी ॻाल्हाईंसि। विष्णु ई हलियो वियो ॿाहिरि। गंगा चवण लॻी न सरस्वतीअ खे, सरस्वती पे निहारेसि न। हा, त गंगा चवण लॻी सरस्वती, मूंखे यादि रहंदो कोन्हे 3 हिननि जो जिक्र। सरस्वती खे गंगा चवण लॻी क्रोध में भरिजी, ईअं न। पर गंगा हुनखे टोकेसि तॾहिं सरस्वती गंगा खे चवंदी। हा, पोइ सरस्वती बि जवाबु ॾिएसि थी। हा, त पोइ इहे जेका लक्ष्मी आहे न, उहा मध्यस्थ थी करे ॿिन्हिनि खे शांत थी कराए। त सरस्वती शराब थी ॾे लक्ष्मीअ खे पहिरियों त, कि तूं जड़ थी, पौधो वञी ठहो। छो त हिते बि तूं चुप करे बीठी हुई ऐं कुझु ॻाल्हाई कोन पई। त
सरस्वती इनखे लक्ष्मीअ खे सराप मिलियो पौधो ठहिण जो, पोइ गंगा सरस्वतीअ खे सराप ॾिनो, सरस्वतीअ गंगा खे सराप ॾिनो कि वञी नदी ठहो, नदी ठहिण जो सराप मिलियो। पहिरीं त वार पटियनि हिक ॿिए जा, हा, पोइ विष्णु आयो छॾाईं, सराप ॾेई थकिजी पयूं विड़ी करे। उते विष्णु भॻवान जेको चयो आहे न, पहिरीं चुपचाप वेही रहियो, ॾिठई शांत थियनि त पोइ मां ॻाल्हायां, पोइ शांत थियूं। विष्णु चए थो ॾिनव सराप हिक ॿिए खे, हाणे मां ॻाल्हायां? चवनि थियूं हा हाणे तव्हां ॻाल्हायो, तव्हांजी छा राय आहे हिन सॼे मैटर में, तव्हांजो छा वीचार आहे? उते विष्णु जेको चए थो मुंहिंजो इहो वीचार आहे कि 3 ज़ालूं कॾहिं बि न हुजणु खपनि। विष्णु थो चए, ऐं 3 ज़ालूं त ठीकु आहे, 3 ॾेराणियूं बि हिक ई घर में 3 मायूं अगर अलग अलग स्वभाव जूं आहिनि त न हुजणु खपनि। उते विष्णु भगवान हाणे पंहिंजो गुस्सो प्रगट कयो आहे ऐं चयो अथई कि विभिन्न स्वभाव वारियूं 3 स्त्रियूं हिक घर में न हुजणु खपनि, ऐं 3 नौकर भी हिक ई घर में अलग अलग स्वभाव जा न हुजणु खपनि, ऐं ॿियो 3 भावर भी 3 या 3 खां वधीक अगर नेचर नथो मिले त न रहणु खपे। 3 अगर हुजनि, स्वभाव अलग अलग हुजे त न रहणु खपे, उन सां कल्याण कोन थींदो। हाणे स्त्रीअ जे बारे में भगवान विष्णु तो चए कि जेका स्त्री हीअं हूंदी आहे तव्हां वांगुरु, उन पंहिंजी ज़ालुनि खे थो चए। ऐं पोइ विष्णु भगवान उन्हनि जो त्याग करे छॾियो हो, गंगा जो ऐं सरस्वतीअ जो, केवल लक्ष्मीअ खे अपनायई। पोइ वरी केवल विष्णु ऐं लक्ष्मी रहिया। त विष्णु अची मां कॾहिं बि हाणे 3 शादियूं कोन कंदमि, ऐं जेके कलह प्रिय मायूं आहिनि उन्हनि जे बारे में हुन कुझु ॻाल्हायो आहे भगवान विष्णुअ, असांखे ॿुधणु खपे कि जंहिं माण्हूअ खे, भाईअ खे भली हिक ई ज़ाल हुजे, पर अगर छिती आहे, कुल्टा आहे, कलह प्रिय आहे, त अहिड़े माण्हूअ खे उहो घर छॾे झंगल में हली वञणु खपे, छो त झंगल हुन घर खां सुठो आहे। जंहिं घर में अहिड़ी को वचन ॻाल्हाइण वारी स्त्री रहंदी हुजे, उहो घर हिन घर खां सुठो आहे। बाहि जे पास रहण ठीकु आहे, हिंसक जानवर जे निकट रहण बि ठीकु आहे, पर दुष्ट स्त्रीअ जे रहण में वधीक दुख भोगणो पवंदो आहे पुरुष खे। हीअ सभु तव्हांखे मां इन लाइ थो चवां, तव्हां अहिड़ा न थिजो, ठीकु आहे। शरीर जी रोग ज्वाला हुजे, ज़हर जी ज्वाला हुजे, उन्हनि खां वधीक ख़तरनाक ज्वाला आहे स्त्रीअ जे, कलह प्रिय स्त्रीअ जे मुख मां निकतल दुर्वचन। ऐं ॿियो पुरुषनि जे लाइ छा चयो आहे भगवान, कि पुरुष खे कॾहिं बि स्त्रीअ जे अधीन थी करे न रहणु खपे, उनजो चमचो थी करे न रहणु खपे। हाणे हिन जो इहो मतिलबु कान्हे कि पुरुष अहंकार में रहे ऐं स्त्रीअ खे घटि सम्झे, इहो अर्थ न सम्झिजो। हिते अर्थ आहे कि पुरुष थी करे पंहिंजी ज़ाल जेका अहंकार सां भरियल आहे, उनजो अगर चमचो थी उनजे पुठियां पुठियां घुमंदो त ॿिन्हिनि जो ई नुक़सान आहे, ॿिन्हिनि जो नुक़सान ई थियणो आहे। ऐं ॿियो ॿुधो, जेंट्स घणा वेठा आहियो, जेको भाई पंहिंजी ज़ाल जो चमचो आहे न, उनजे पुठियां हले थो, उनजी हा में हा मिलाए थो, उन माण्हूअ जो कयल पुण्य नष्ट थो थी वञे। हू ॾींहं जो पुण्य कंदो, राति जो नष्ट थी वेंदसि। हाणे ईअं अलाए छो, पर तव्हां प्रैक्टिकली सोचो कि अहिड़ा माण्हू जेके हूंदा, उहे पुण्य कंदा बि किथे हूंदा, उहे पुण्य करण किथे ॾींदसि।
ऐं कंदो बि त हिन जो सार्थक ई कोन वेंदो, सफल ई कोन थींदो। अहिड़े माण्हूअ जी कीर्ति कोन थींदी आहे, उनजो लोक में का इज़त कोन हूंदी आहे, परलोक में बि निंदित थींदो आहे। इन करे पुरुष खे घुर्जे ज़ाल जो चमचो न थिए, भली केॾा बि हूअ करे अचे, सुखमनी जा पाठ करे अचे, दीदियुनि वटि वञे, ऐं पति को बस में करने के श्लोक दिए जाते हैं, उहे श्लोक भली पढ़े, पुरुष वश में न थिए हुनजे, उनखे प्रेम करे, उनजो सम्मान करे। पर इहा चाहना बि न रखिजो तव्हां कि मुंहिंजो घोटु मुंहिंजे पुठियां बसि घुमे, इन में कहिड़ी शान जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, त अहिड़ी ख़राब स्त्री जेका घोट खे वश में थी करणु चाहे, उन वीचारे माण्हूअ जी शुद्धि आख़िरी ताईं कोन थींदी आहे। त इन करे भगवान विष्णु एॾो कुझु चई वियो हिननि टिन्हिनि जे अॻियां। अची वञो हाणे धरतीअ ते, पोइ सभु रुअण लॻियूं, पोइ सम्झ में आयनि कि गुस्से में कुझु बि चई ॾिनोसीं, पर हाणे परिणाम भोगण लाइ तयारु रहणो आहे, असांखे नदी ठहिणो आहे। सरस्वती नदी ठही वई, गंगा नदी असां सभिनि खे ख़बर आहे। ऐं लक्ष्मी कहिड़े पौधे जे रूप में ठही ख़बर अथव? तुलसीअ जे रूप में, उहा लक्ष्मी ई आहे। पोइ भगवान विष्णुअ खे जॾहिं हुननि चयो कि असांजी मुक्ति कीअं थींदी, कॾहिं वापसि ईंदासीं, पोइ भगवान विष्णुअ चयईं जॾहिं कलयुग जा 5000 साल बीतजी वेंदा न, त सरस्वती अची वेंदी, पोइ धीरे धीरे गंगा बि वापसि ईंदी। सरस्वती हींअर अलूप थी चुकी अथव, पोइ गंगा बि हली वेंदी। ऐं पोइ कलयुग जो वर्णन कयो आहे भगवान कि पोइ धीरे धीरे जॾहिं 10,000 साल थींदा कलयुग जा, त साधु, श्राद्ध, पुराण, शंख ऐं तर्पण इहे सभु बि हलिया वेंदा हिन भारत वर्ष मां। देवताउनि जी पूजा हली वेंदी, देवताउनि जा नाला गुम थी वेंदा, देवताउनि जो यश गुण कीर्तन शास्त्र इहे सभु बि हलिया वेंदा हिन भारत वर्ष मां। कंहिंखे पतो न हूंदो ये पुराण शास्त्र छा थींदा आहिनि। संत, सत्य, धर्म, वेद, ग्राम देवता, व्रत, तप, उपवास इहे बि हलिया वेंदा, हींअर ई केॾा घटिजी विया आहिनि। पोइ जॾहिं सभु हलिया वेंदा न शुभ कर्म, पोइ माण्हू थी वेंदा वामपंथी, वेदन खां अलॻि उल्टो हलण वारा। पोइ सभु थी वेंदा मिथ्याचारी, कपट पूर्ण आचरण, ऐं बिना तुलसीअ जे माण्हू पूजा कंदा, जूता पाए करे शादियूं वादियूं कंदा। ऐं पोइ सभु शठ, कुरूड़, दंभी, अहंकारी, चोर, हिंसक थी वेंदा। ॿियो, स्त्री ऐं पुरुष जो भेद ख़तम थी वेंदो। स्त्रियूं पाण खे पुरुष वांगुरु रखंदियूं, पुरुषनि वांगुरु रहण में गौरव महसूस कंदियूं। पुरुष स्त्रियुनि वारा थी वेंदा लक्षण, कोई फ़र्क़ु न रहंदो। कोई बि कंहिंसां बि शादी करण जे लाइ स्वतंत्र थी वेंदो, न धर्म, न कुल, न परंपरा, बस मेरी मर्जी में जहां भी शादी करूं, ईअं थी वेंदो। न वर्ण, न उम्र, न रिश्तो। जे ॼटनि में छा थींदो आहे, मासी, मासात, फुफाट, इन्हनि सां बि शादियूं थी वेंदियूं अथनि। इहो थियण लॻंदो सभिनीनि में। उमिरि घटिजंदी वेंदी माण्हुनि जी। ऐं मायूं अहिड़ियूं हूंदियूं जिन जो घर में राज हूंदो, पंहिंजे घोटनि खे दड़का ॾियण वारियूं हूंदियूं मायूं, घर जूं मालकिन स्त्रियूं थी वेंदियूं। ऐं जेको घर जो भाई हूंदो न धणी, उहो नौकर खां बि बदतर हूंदो। अलाए छा थींदो भाई ईंदड़ समय में। अच्छा, घर जी नुंहुं पंहिंजे ससु ऐं सहुरे सां नौकरनि जहिड़ो व्यवहार कंदी। शाबस आहे उन्हनि खे जेके ईअं नथियूं कनि फ़िलहाल। अच्छा, पोइ इहो सभु जेको, हा, ॿियो आहे कि माण्हू जो
जेको संबंध व्यवहार उहो टेम्परेरी थी वेंदो। जिते असां वेठा आहियूं त हिकु व्यवहार त आहे न वक्ता श्रोता जो, पोइ सभु हू थी वेंदो नेट ते। भाई वक्ता ईंदो कथा ॿुधण, पर हुनजो कोई रिश्तो न हूंदो। श्रोता ईंदो, वक्ता सां कोई प्रेम जो रिश्तो न, छो त हू किथां ॿिए हंधा बुकिंग करे आयो आहे। हू कंहिं ट्रेन जे माध्यम सां, एप जे माध्यम सां ईअं थियण लॻंदो कि माण्हू सत्संग में बि वेंदो त एप जे माध्यम सां सीट बुक कराईंदो, उते वञी वेहंदो, वक्ता हुनखे सुञाणे ई कोन, श्रोता वक्ता खे सुञाणे ई कोन, पोइ ॻाल्हाईंदो, प्रवचन कंदो, उहो बि पैसनि ते कंदो, हुनखे ॿुधाईंदो, बसि पोइ हू पंहिंजे रस्ते, हू पंहिंजे रस्ते। परिवार में बि गॾु रहण वारा बि ईअं हिकु दूरी ठाहे करे पाण में रहंदा। पाड़ो ओड़ो ग्राम नगर सभु गॾु हूंदे बि दूर हूंदा ॾाढा, केवल ॿाहिरियों ई व्यवहार औपचारिक रहिजी वेंदो। इहो सॼो वर्णन ॾाढो आहे। ऐं तंहिंखां पोइ आख़िरीअ में इहो थींदो, मलेच्छन वारो आचरण करण लॻंदा माण्हू ऐं धर्म कर्म छॾे ॾींदा। व्यापारी राजाउनि वारो कमु कंदो, राजा मलेच्छन वारो, ब्राह्मण वरी इन्हनि शूद्रनि वटि नौकरी कंदा, ईअं बि थी वेंदो। पोइ त सभु घटिजंदो वेंदो, गांयुनि जो खीर घटिजी वेंदो, राजा पराक्रमहीन थी वेंदा। वॾे पद ते प्रधानमंत्री राष्ट्रपति हूंदा वॾे पद ते, पर कमज़ोर, केवल धन लुटण में पूरा। पोइ जनता एॾो परेशान थी वेंदी पंहिंजे ई कर्मनि सां, लालच सां, जो पोइ जनता ई चवंदी हाणे मज़ो नथो अचे। जेके उहे ई माण्हू जिन धर्म छॾे ॾिनो, उहे चवंदा हाणे मज़ो नथो अचे, पोइ हलिया वेंदा गांवनि में माण्हू शांती पाइण लाइ। गांव बि भरिजी वेंदा, पोइ वेंदा झंगलनि में रहण जे लाइ, शांती पाइण लाइ, पर शांति कोन मिलंदनि न। पोइ पुकार कंदा देवीअ खे, पोइ उन्हनि खे यादि ईंदो उहा शक्ति, पुकार कंदा। पोइ कल्की भॻवानु अवतार वठंदो, उहो मलेच्छन खे नाश कंदो, दुष्टनि खे मारींदो। कुझु बि थो थी सघे उन समय में, परमाणु हमिलो थिए, उनमें दुष्ट माण्हू मरंदा, सुठा सुठा वञी बचंदा, ऐं वरी धर्म जी स्थापना थींदी, वरी सतयुग ईंदो। इहो सॼो देवी भागवत पुराण में लिखियल आहे। ऐं पोइ वरी इहो बि आहे, कलयुग में देवी वैष्णुअ जी वधीक पूॼा थींदी। बाक़ी वैष्णो देवी जो वर्णन शास्त्रनि में कान्हे। ऐं हिकु ॿी बि देवी आहे जंहिंजो वर्णन कान्हे, पर फेमस ॾाढी आहे, संतोषी माता। उनजो कोई जिक्र कान्हे, पर फेमस आहे वैष्णो देवी। इन जी कथा पुराणनि में न हिते ई मिलंदी आहे, पर केॾी फेमस आहे। अचो ईअं ई ॻायूं। साचो जो साची जोतों वाली माता, तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया जोतावालिए। वो जोतावालिए, पहाड़ा वालिए, जोता वालिए, पहाड़ा
तवालिए। सारा जग है एक बंजारा, सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा सहारा, सबकी मंजिल तेरा सहारा। ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं रह ना पाया शेरवालिए। मैं आया जोतालिए, तूने मुझे बुलाया मैं आया जोतालिए। गई बातें, सुने मन में जल गई बातें, तेरे पथ में मिल गए साथी, तेरे पथ में मिल गए साथी। मुँह खोलूं क्या तुझसे मांगूं, मुँह खोलूं क्या तुझसे मांगूं, मांगे सब पाया शेरवालिए। मैं आया जोतवालिए, तूने मुझे बुलाया शेरवालिए। मैं आया जोतवालिए। तो प्रेम से बोलो सारे बोलो, आते बोलो जाते बोलो, आते बोलो। माँ कष्ट निवारे, माँ पार उतारे, देवी माँ भोली भर दे झोली। जय माता दी, जय माता दी कहते जाओ आने जाने वालों को, चलते जाओ तुम मत देखो अपने पाँव के छालों को, चलते जाओ तुम मत देखो अपने पाँव के छालों को। ओ जिसने जितना दर्द सहा है, उतना चैन भी पाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। चलो बुलावा तो देवी भागवत जे समाप्ति जी ओर हलूं था पाण। बाक़ी सभिनीनि कथाउनि खे छॾे करे अंत में ईअं थियो, जन्मे जे सॼी कथा ॿुधी ऐं उन देवी भागवत जे फल सां उन जे पिता परीक्षित जी मुक्ति थी वई। सभु कृतार्थ थी विया, असां बि कृतार्थ थियासीं। हिन नवरात्रनि में असां देवी भागवत कथा ॿुधीसीं, पर माता जी कृपा आहे, उन ई करारायईं, उन ई ॿुधारायईं, उन ई हेसि ताईं पहुचायईं। उहा करुणामयी मां सभई सदाई असांजे मथां ईअं कृपा करे, असांखे पंहिंजो प्रेम ॾे, प्यार ॾे, माता वारो रोल निभाए असां सां। असां ॾिंगा हुजूं, कहिड़ा बि हुजूं,
वो प्यार कंदी रहे, सदाई असांजी रक्षा कंदी रहे। इते देवी भागवत इते विराम थी थे। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। फूल भी न मांगती, हार भी न मांगती, फूल भी न मांगती, हार भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी हो। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। जय जगदम्बे। फूल भी न मांगती, हार भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी हो। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। ऊंचे ऊंचे पर्वतों पे डेरा मेरी माई का, जग है दीवाना सारा जग की सहाई का, दीवाना सारे जग की सहाय। चढ़ावे को न मांगती, दिखावे को न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी हो। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। मेरी महामाया की तो माया ही निराली है, मेरी महामाया की तो माया ही, मेरी महामाया की तो माया ही निराली है। बिना मांगे दे दे वो तो ऐसी शेरा वाली है। बिना मांगे देती वो तो ऐसी शेरा वाली है। पूजा भी न मांगती, पाठ भी न मांगती, पूजा भी न मांगती, पाठ भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी हो। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। ओ आजा, आजा आजा प्यारे प्यारे प्यारे, आजा आजा प्यारे प्यारे। चलो चले मिलके मैया के द्वारे, चलो चले मिलके मैया के द्वारे। बोले सभी मिलके माँ के जयकारे, बोले सभी मिलके।
आजा आजा प्यारे प्यारे प्यारे, आजा आजा प्यारे प्यारे प्यारे। ओ ऊंचे पहाड़ों के बीच मैया का दरबार है, ऊंचे पहाड़ों के बीच मैया का घर है। मैया की ज्योतों से ही रोशन ये संसार है। आजा आजा प्यारे प्यारे प्यारे, आजा आजा प्यारे प्यारे प्यारे। चलो चले मिलके मैया के द्वारे, चलो चले मिलके मैया के द्वारे, बोले सभी मिलके मैया के जयकारे, बोले सभी मिलके माँ के जयकारे। जय माता दी बोल बोल, जय माता दी बोल बोल, जय माता दी। माँ प्यार की ना फूल की हार की, भूखी है माँ प्यार की ना फूल हार की। करता है जो भी नमन उसकी नैया पार है। जब प्यारे प्यारे प्यारे, आजा आजा प्यारे प्यारे प्यारे। चलो चले मिलके मैया के द्वारे, चलो चले मिलके मैया के द्वारे, बोले सभी मिलके माँ के जयकारे, बोले सभी मिलके माँ के जयकारे। आजा आजा प्यारे प्यारे प्यारे, आजा आजा प्यारे प्यारे प्यारे। प्रेम से बुलाओगे तो दौड़ी चली आती है, पल में ही मेहरा वाली बिगड़ी बनाती है। वाली बिगड़ी बनाती है, धूप भी न मांगती दीप भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी हो। मेरे सीने में भी दिल है मेरे भी कुछ अरमान, मुझे पत्थर तो न समझो हूँ मैं आखिर एक इंसान। मेरे सीने में भी दिल है, आखिर एक इंसान। मुझे पत्थर को न समझो, आखिर एक इंसान। भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या, भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या। ओ भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या, भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या। छोटी सी कन्या एक प्यारी सी कन्या, छोटी सी कन्या एक प्यारी सी कन्या। भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या, भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या। भक्तों ने पूछा मैया नाम तेरा क्या है, भक्तों ने पूछा मैया नाम तेरा क्या है। वैष्णो
छोटी सी कन्या। भक्तों ने पूछा तेरा भक्तों ने पूछा मैया धाम तेरा कहाँ है? भक्तों ने पूछा मैया धाम तेरा क्या है? गंगा धाम बता गई रे एक छोटी सी कन्या। भक्तों को दर्शन दे गई रे एक छोटी सी कन्या। बोल मात जगदम्बे की जय। हाणे आरती बारियो इते तव्हांजा नवरात्रा सफल थिया। तव्हां सभिनि खे अनेक अनेक शुभकामनाऊं वाधायूं। वरी मिलूं था पाण कॾहिं विस्पति ॾींहुं। सुभाणे रावण जो दहन ॾिसिजो, दशहरो मल्हाइजो। हिते बि रावण दहन थींदो, हर साल ई ठाहींदो आहे असांजो छोकिरो। त ॿाहिरि रावण दहन थींदो, हुतां खां जीअं ईंदा आहिनि न माण्हू, पोइ हिते ॾिसंदा आहिनि अची। अचिजो, इनवाइट त आयो तव्हां, पर ईंदा कोन, केरु ईंदो ॾिसण। बिगड़ी मेरी बना दे, ओ शेरो वाली मैया, बिगड़ी मेरी बना दे, ओ शेरो वाली मैया, बिगड़ी मेरी बना दे। तव्हांखे अॼु देर त कोन थी वई मुंहिंजे करे। आरती जग पावन पुराण की, आरती जग पावन पुराण की, मातृ चरित्र विचित्र खान की, मातृ चरित्र विचित्र खान की, देवी भागवत अतिशय